अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? खुश आयो, अल्लाह तव्हांखे खुश कंदो, आबाद कंदो मदीने वारो साईं। दोस्तों तमाम बेहतरीन मौसम है। ये ॾिसो, ही तो सऊदी अरब जा मंज़र माशाअल्लाह। बड़ा खैर खुश हो। असां यूट्यूब चैनल के सब्सक्राइब लाइक कयो, तमाम तव्हांजा थोरा थींदा दोस्तों। ही ॾिसो, ही वण नी पाण वटि बि रहिया आहिनि, पाकिस्तान में बि ॾिसो ही वण। उन खां पोइ हितां हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो ॾेखारींदासीं, वो भी तमाम बेहतरीन नज़ारो आहे। ये साम्हूं ॾिसो था, साम्हूं हे जबल आहे, मथे तमामु मथे जबल आहे, नज़र तो हूंदो। ये ॾिसो जबल माशाअल्लाह। ये असां दोस्त भी अची वियो। हा हाकिम कहिड़ा हाल आहिनि? खैर अल्हम्दुलिल्लाह, दुआ शुक्र आहे। तू ॿुधाए? खुश आहियो? बेखैर आहे? तबीयत सही आहे? क्यों? अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों? खुश आहियो? बेखैर आहे? तबीयत सही आहे? सफ़ा मन लॻो पियो आहे। असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं फॉलो कजो। हे से असांजो उहो दोस्त आहे जेको हर वक़्तु असां सां गॾु टिकटॉक में, यूट्यूब में, कंहिं न कंहिं गाने ॻाइण में गॾु हूंदो आहे। बिल्कुलु तमामु बेहतरीन इंसान आहे, असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे। ॿियो खैर आहे दोस्तों? खुश आहियो? तबीयत सही आहे? सफ़ा अल्हम्दुलिल्लाह, दुआ। कीअं मौसम लॻे थो हाकिम सऊदी में? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो। मौसम सफ़ा ज़बरदस्त आहे, मज़ो अचे थो पियो? बिल्कुलु मज़ो अचे थो। ॿिया हाल पाकिस्तान में मज़ो हुयो या हिते मज़ो आहे? अल्हम्दुलिल्लाह, हिते महबूब जो मुल्क आहे, मज़ो हिते आहे। पाकिस्तान में ही मज़ो आहे, पर हिते महबूब जो मुल्क आहे, मज़ो वरी ज़्यादा आहे। अच्छा जी। मदीने पाक वियो आहे चक्कर ते? अल्हम्दुलिल्लाह, अञा न विया आहियूं अदा। अच्छा हलदा अल्लाह नसीब कंदो, इंशाअल्लाह ज़रूर हलदा। बिल्कुलु हलदासीं, बिल्कुलु चक्कर ॾींदासीं। बाक़ी काबतुल्ला शरीफ में वियासीं, उमरा कयासीं, दीदार कयोसीं। अच्छा जी जी, सही है माशाअल्लाह, मज़ा वरता है ना? बिल्कुल साईं, बिल्कुल। रमज़ान शरीफ में रोज़ा रखे सब? अल्हम्दुलिल्लाह, सजा ही रखियासीं, शुक्र आहे मालिक जो, सभई रखियासीं। अच्छा जी, सही है। ॿियो खैर आहे? खुश है ना? खैर अल्हम्दुलिल्लाह, तू खुश आहे? ॿियो खैर आहे? तबीयत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। देखा है ना संसारी अदब भाऊ वारनि खे देखा। हाँ संगत के देखा था हे मंजर। ये तो दोस्तों मंजर असां हिन होश में रहूं था पिया दोस्तों। ये असां होश आहे। हे जबल आहिनि, हे हे ॾिसो था। माशाअल्लाह रहूं था पिया, हे मथे जबल नी माशाअल्लाह, घर नी। ये असां ॿारड़ी में रहूं था पिया दोस्तों। सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेका असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक कंदा आहिनि, ऐं ॿाहिरों जो बि तव्हांखे थोरो मंदरु ॾेखारियूं था पिया दोस्तों। हाँ दोस्तों, हे ॾिसो, हे गाॾियूं अची पियूं माशाअल्लाह। हे सब कंदा आहियूं। अभी कम कोने को भाई जो कम कार्य हल माशाअल्लाह। जायुनी हे रोड माशाअल्लाह सोना सोना, वीआईपी रोड, नज़ारा भला। आगे मां पाण वटि रोड कीअं नी? पाण वटि त साईं ईअं सम्झा हूअं ई माण्हू वञे थो न, मरीज़ खणी वञे डॉक्टर वटि न, बसि पोइ रस्ते में जेको आहे साह ॾींदो आहे मरीज़। पाण वटि रोड किथे न? हिते रोड कीअं नी? अल्हम्दुलिल्लाह, हे ॾिसो न सफ़ा वीआईपी लॻा पिया आहिनि। अच्छा मज़ो अचे थो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो, मज़ो आहे साईं, बिल्कुलु मज़ो आहे। हे असांजो दोस्त अचे थो हाणे गाॾी काथियूं वियो सिलेंडर भराइण, सिलेंडर भराए वरी हाणे मोटियो आहे। हे अचे तो हाँ, पुॼी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। असगर अली घोट साहब हे वया सिलेंडर भराइण। हे असांजो गिलाफ आहे, हिन ते वेंदा आहियूं कमकार करण, सनो सुख जो कमु हूंदा आहिनि त करण वेंदा आहियूं वेझो हारे में हिते हुते। हे असांजो दोस्त अची विया नी। अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो? खैर मालिक जी भलायूं, पंहिंजा लफ़्ज़ ॿियो खैर आहे? टाटो संगत खे सलाम कयो। ख़ुशि हुजो, सदाईं आबाद हुजो। निसार पोल को असांखे बि ॾींदे, पाण खे न छड़ो। पोल के कढत आहे न यारी ना बा। हाँ हे त असांजो निसार आहे, हे पोल को पाण खाए थो पियो, न ॾींदो आहे असांखे, ॾाढो पेटोड़ी आहे। संगत ठीकु आहे, दुआ में यादि, सुभाणे इंशाल्लाह नए व्लॉग में वरी मिलंदासीं। अॼु जी व्लॉग हिते ख़तमु। सुभाणे तव्हांखे इंशाल्लाह मंदरु ॾेखारींदासीं, हेॾे कच्चे जी सैर तव्हांखे वठी हलंदासीं। ठीकु आहे न? अल्लाह ख़ुशि कंदो, मदीना साईं।